अस्सलाम वालेकुम नाज़रीन, तो सिरा सिंध आवाज़ न्यूज़। नाज़रीन, नेपाल में जहाज़ किरी तबाह, 2 ॼणा अजल जो शिकार। परॾेही मीडिया मूजिब हादसो सूर्या एयरलाइन जे जहाज़ खे खटमंडो जे तरबियोवन इंटरनेशनल एयरपोर्ट ते पेश आयो, जितां अरबा जी सुबुह 11 वॻे जहाज़ उॾाम भरी त हादसे जो शिकार थियो। रिपोर्टनि मुताबिक़ जहाज़ में अमले समेत 19 ॼणा सुवार हुआ, जिन मां 18 ॼणनि जे फ़ौत थियण जी तस्दीक़ कई वई आहे, जॾहिं त हादसे बैदि खटमंडो जे तरबियोवन इंटरनेशनल एयरपोर्ट खे बंदि कयो वियो आहे। इख़्तियारनि जो चवणु आहे त जहाज़ हादसे जा सबब फौरी तौर ते मालूम न थी सघिया आहिनि। हादसे में फ़ौत थियलनि जा लाश अस्पताल मुंतक़िल कया विया आहिनि, जॾहिं त पायलट खे ज़ख़्मी हालत में जहाज़ मां ॿाहिरि कढियो वियो आहे। नाज़रीन, वधीक अपडेट ऐं बाख़बरनि लाइ ॾिसंदा रहो सिंध आवाज़ न्यूज़।